ओ दुनिया वारो तहां बेशक पंहिंजूं बैंकूं भरियो हिन सीने जे ला अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नालो काफ़ी आ। जो त सोहणे सिद्दीक़ अकबर जा गुलाम आहियो उन सिद्दीक़ अकबर जे नाम तां कुर्बान वञा। जॾहिं मुस्तफा करीम फरमायो खणी अचो ॿियो त सभु कुझु खणी आयो पर भितिन खे हथ बि हीअं पियो हणे। अबू बकर भितिन खे हथ छो थो हणी? चवे तो मतां का टोपे वारी सुई कंहिं दीवार में रहिजी वञे मां अबू बकर मयारी थी पवां। और तू ट्रोपो ॾेई सुई दीवार में टुपी दियूं हन। सैयदना सिद्दीक़ अकबर दीवार ते हथ थो हणे त मतां का ट्रोपे वारी सुई बि रहिजी वञे मां सिद्दीक़ अकबर यार जो मयारी थी पवां। अबू बकर बचड़ा जी मुंहिंजा आका बचड़ा छा छॾे हुई? मुंहिंजा महबूब पंहिंजे रब जो नालो ऐं महबूब मुस्तफा जी ज़ात मुंहिंजे बचड़नि जे लाइ काफ़ी आहे। ऐं मुसलमान जंहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मथां तवक्कल कई आहे उनखे मुंहिंजे अल्लाह कॾहिं बि मायूस कोन कयो आहे। लेकिन मां आयत पूरी कयां। अल्लाह जे ज़ात फरमाए यौम युहमा अलैहा। शोर जे करे आवाज डबल त नथो थिए, समझ में सही थो अचे दोस्तो? यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम। अल्लाह जे ज़ात फरमायो उन हलाल जी दौलत जंहिंजी ज़कात तो कान ॾिनी हुई, जंहिंजो सदको तो कोन ॾिनो हो, ज़कात जो मालो ग़रीबन खे कोन, दौलत तुंहिंजे हलाल जी आ, कंहिंजी लुटियल कान हुई, कंहिंजी खसियल कान हुई, हुई तुंहिंजे हलाल जी कमाई। उन हलाल जे कमाईअ मां 2.5 सैकड़ो यानी लख ते 2.5 हजार तो गरीबन खे कोन ॾिना। अल्लाह तो फरमा इन लख जे लख खे मलाइकन खे हुकुम कंदुसि जहन्नम जे बाहि में इनखे ईअं गाढ़ो कयो जीअं लोहर लोह खे पठीअ में गाढ़ो कंदो आहे। क़ुरान थो चवे मां नथो चवां, उहा तुंहिंजी मुंहिंजी हलाल जी कमायल दौलत जंहिंमां फ़क़ति गरीबन जो हिस्सो न कढियो अथऊं। अल्लाह ताला फरमाईंदो इनखे बाहि में गाढ़ो करे चो करेंदा। रब चवंदो हाणे इन जे मुंहं खे ॾंभियो उन ई दौलत सां, छातीअ खे ॾंभियो उन ई दौलत सां, पासन खे ॾंभियो उन ई दौलत सां। अॻियां रब जो क़ुरान ॿुध, मलाइक ॾंभींदा रहंदा, मलाइक ॾंभींदा रहंदा। अल्लाह जी ज़ात बाबरकात ऐलान कंदो क़ुरान सचो आहे त क़ुरान खोले। हाणे मस्जिद में पियो आहे, खणी ॾिस मुस्लमान। अल्लाह ताला फरमाईंदो हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम, हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम। हीअ का ॿिए कंहिंजी कान्हे, ही को ग़रीब जे खाते वारी दौलत कान्हे, हीअ चपड़ासीअ जे खाते वारी दौलत कान्हे, हीअ तुंहिंजी पंहिंजी दौलत आहे जंहिंमां ग़रीबन मिस्कीननि खे न ॾिनई। हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम, हीअ पंहिंजे लाइ जेका पोइते छॾे आए हुए, पोइते छॾे आए हुए। फ़ज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून। अल्लाह तो कुरान करीम में चवे पियो, चवंदो मां हाणे मज़ो चख, अंदाज़ो लगायो त केॾो अजी उहो रब, उहो मुंहिंजो रब जो तूं असां ज़िक्र जे महफ़िल में हो त मलाइकन खे मोकिले। उहो मुंहिंजो रब तूं असां भुलिजी सॾु कयूं, जी जी चवे। लेकिन उहो मुंहिंजो गौर त कर, उहो मुंहिंजो रब तोखे मूंखे सम्झाए रहियो आहे त तुंहिंजूं इबादतूं पंहिंजी जॻह ते, पर जिन ग़रीबन जो ख़्याल न कंदे त मां रब खे तुंहिंजे न सजदनि जी ज़रूरत ई कान्हे का। क्लियर ॻाल्हि ते रब जे क़ुरान जी। अल्लाह चे तू याद रखी छॾ, भले तू हर महीने हज करण लाइ 12 महीने हज ते वञ, हर 8 महीने 2 महीने तू वञी मदीने में नमाज पढ़, वञी मके जे आॾो काबतुल्लाह जे आॾो झुक। पर मुंहिंजो रब थो चवे ओ इब्राहिम इस्माइल जे हथनि सां ठाहियल काबे वारे आॾो हर महीने हाज़िरी ॾियण वारा रब थो चवे। कॾहिं गौर कर, इंसान जे वजूद में बि हिकिड़ो काबो आहे जेको इब्राहिम इस्माइल न पर मां रब पंहिंजे कुदरत जे हथ आज़ाद जो म्यार का। मुझो अल्लाह फरमाए तो बाना तुझू सभई इबादतूं मां अल्लाह तॾहिं क़बूल कंदुसि जॾहिं हिन दिल जो कदर करे।
छाजो कदर कंदे इन दिल जो कदर कंदे यानी कहे गरीब मिस्कीन यतीम के दुखी महल में कम यो न कुरान जेतरो जो कुरान बुधण चाहो था नौकरी वारा एतरो कुरान तहां बुधो मां पढ़ी पढ़ी कोन थक बुस तहां बुधी बुधी थकी पवंदो। अल्लाह फरमायो युनब्बउल इंसान यौमा इज़िन बिमा क़द्दम व अख़र। अल्लाह जे ज़ात फरमायो ओहो तुझो सब कुछ गॾु कयल जेको पोइते छॾे आए ओहो बि तुंहिंजे आॾो ईंदो जेको अॻिते मोकिलियो अथई ओहो बि तुंहिंजे आॾो ईंदो। इए न सोच जा त हिते अधे खां लिकायो थम रब खां लिकी वयो दोस्त खां लिकायो थम रब खां लिकी वयो दुनिया खां भले लिका मगर मुझे अल्लाह जे ज़ात खां कुछ भी लिकाए कोन सघंदे। जन खे दोस्त तो समझी अच कुरान करीम दे हलो जन खे दोस्त तो समझी जन खां सवा तोखे मानी न थी वणे जन खां सवा तोखे चाही न थी वणे जन खां सवा तोखे निंड न थी अचे ओहे कहिड़ी सूरत में भी हुजन दोस्तीअ जे सूरत में हुजन पीउ जे सूरत में हुजन माउ जे सूरत में हुजन भाउ जे सूरत में हुजन जंहिं भी सूरत में औलाद जे सूरत में हुजन चओ त कुरान पढ़ा त क़यामत में छा थींदो। अल्लाह जो कुरान पढ़ा ना ऐ मुसलमान छाते तुझो दिमाग खराब थियो आ एड़न रिश्तन से थो नाज करी जन रिश्तन जी क़यामत में का हैसियत ही कोन हुंदी ऐ उन पाक रिश्ते के छडे दिनो थई जंजी हिते भी सदको थो खाई हुते भी सदको मिलंदी। ऐ मुसलमान अखियूं खोल छडियो केड़े रिश्ते खे थई ऐ वरतो केड़े रिश्ते खे थई ओ मुसलमान बुध कुरान अल्लाह जे ज़ात फरमायो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। अल्लाह तो फरमाए जॾहिं न क़यामत जो ॾींहुं थींदो सिजु नेज़े जे बराबर हूंदो ज़मीन ट्रामे जी हूंदी रब तो चए भाव भाव ॾे वेंदो न भाव भॼ चंदो भॼ परे केर ई नथो सुञाणा कुरान तो चवे यौम यफिरुल मरउ मिन अखीहि मां ॾे भॼंदो व उम्मीहि अम्मा तू मुंहिंजी जीजल अमड़ हई वारो करका नेकड़ी खुटिया मां इनकार कंदी व अबीहि ओ मुंहिंजा बाबा जानी सॼी ज़िंदगी न खाई मूंखे खाराईंदो होए पीउ भॼी बेज़हार थींदो व साहिबतिहि पंहिंजे दोस्त ॾे वेंदो ओ मुंहिंजा दोस्त यार तोखे मां केॾो कम आयो हुयुसि हिकिड़ी नेकी जो तो मामलो ओ केर हई दोस्त नथो सुञाणा मजबूर थी पुट ॾींदो पुट तुंहिंजे लाइ त मूं पंहिंजो अल्लाह तआला लुटाए छॾियो तुंहिंजे लाइ त मूं जिंदगी पंहिंजी अर्पे छॾी यार मूं न खाई तोखे खारायो पुट हई का हिकिड़ी नेकी ॾे पुट इनकार कंदो जॾहिं सभई इनकार कंदा यौ यक़ूलुल इंसानु यौमइज़िन अयनल मफर। अल्लाह जे ज़ात फरमायो उन ॾींहुं क़यामत जे ॾींहुं इंसान पनाह जे तलाश में डोड़ंदो चवंदो को पाछड़ो मिली वञे नेज़े जे बराबर सिजा ज़मीन टामे जी थी वई आहे मन का किथे छांव जो टुकड़ो मिले मन का मथे जी छांव मिले कल्ला ला वज़र रब तो चवे को न मिलंदी हेॾे डुकी तुंहिंजी मर्ज़ी हेॾे डुकी तुंहिंजी मर्ज़ी मिटन ॾे डुकी तुंहिंजी मर्ज़ी रिश्तेदारनि ॾे डुकी तुंहिंजी मर्ज़ी अल्लाह फरमाए तो किथे भी पाछो कोन मिलंदे मौला आखिर किथे मिलंदो इला रब्बिक यौमइज़िनिल मुस्तक़र इला रब्बिक जंहिंजे ज़िक्र में वेठो हई जंहिंजे याद ला वेठो हई जंहिंखे राज़ी करण जे लाइ वेठो हई जंहिंजे लाइ रातिनि जा ओजागा कंदो हई जंहिंजे लाइ रातिनि जूं रातियूं जागंदो हई दुनिया निंड कंदी आहे दुनिया निंड कंदी आहे तूं आस्ते आस्ते उथी सियारे जी परवाह न कंदो हई वुज़ू करे वञी मुसल्ले ते तहज्जुद पढ़ंदो हई दुनिया जो फिक्र न कंदो हई मिटन माइटन जो फिक्र न कंदो हई जेके अण मुतायतो अण महल में पियो यादि कंदो हई अल्लाह फरमातो इला रब्बिक यौमइज़िनिल मुस्तक़र छापा पाछो मिलंदो छाव हूंदी मगर काथे हूंदी तुंहिंजे परवरदिगार रब वटि काथे हूंदी तुंहिंजे
गालायो मुसलमानो काथे हुंदी तुझे परवरदिगार रब वट हुंदी इते थोड़ो जेकरे इजाजत दियो त मां पीहा मुझे परवरदिगार रब वट पाछो हुंदो मुझे परवरदिगार रब वट छाव हुंदी मौला तू त जिस्म खां पाक हई मौला लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद मुझो अल्लाह छातो चवण चाहे मुझो रब बुधाइण तो चाहे तोखे ऐ मुसलमान याद रखी छद जेडो केडो फिरी मोटी दे तोखे पाछो मिलंदो मां रब वट मिलंदो कहिड़ी सूरत में मिलंदो कहिड़ी सूरत में मिलंदो हेठों को थी मथे तो हला हेठों को मथे कीअं तो हला अल अखिल्लाउ यौम इज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व इल्लल मुत्तक़ीन बुधाई न तो कुरान छातो चवे कयामत जे दिन दोस्त केड़ा हुंदे दोस्त सुना कर अल्लाह फरमाए तो मित्र तो खां बेजार थी विंदा माइट तो खां बेजार थी विंदा दोस्त तो खां बेजार थी विंदा कयामत में कोई तुझो कोन हुंदो मौला को हुंदो अल्लाह फरमाए इल्ला तुझा दोस्त हुंदा केर अल मुत्तकीन जो केर अल वरी चौकेर अल मुत्तकीन ओहे केर हन अल्लाह फरमाए तो जेके मुंजा जेके मुहजाहन जेके मुझे मोहब्बत में वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा जेके मुहजाहन अल्लाह कुरान करीम में तो चवे उहे मुहजन जो निशानी हुई रातिन जो रातियूं मुसल्ले ते बीठा हुंदा ॾींहं जो पाणीअ वारो पाणी पियो वहंदो आहे मजदूर मजदूरी पियो कंदो आहे मुंहिंजा दोस्त मुलाज़िम नौकरी पियो कंदो आहे कारोबारी कारोबार पियो कंदो आहे अल्लाह फरमाए थो जेके मुंहिंजा जॾहिं मुंहिंजे घर मां सॾिड़ो थींदो आहे कारोबार वारो कारोबार बंदि कंदो आहे नौकरीअ वारो मुलाज़िमत जो दफ़्तर ऑफ कंदो आहे मुंहिंजा दोस्त मजदूर मजदूरी छॾींदो आहे काॾे थो वञी चवे थो मूंखे यार जो सॾु थियो आहे मां पंहिंजे यार जे अंगण ते वञी रहियो हा मुंहिंजा यार जेकॾहिं तू न दुकान बंदि करे 5 मिंट ऐं अचे फर्ज़ नमाज़ जो पूरो कंदे त मुंहिंजो अल्लाह ॾिसी रहियो आहे इन 5 मिंटनि जे एवज़ तोखे 50 ॾींहंनि जी बरकत अता करे छॾींदो ओ मुंहिंजा दोस्त जेकॾहिं मज़दूरी करण वारा मज़दूरी छॾे तू अल्लाह जे दर ते अचे पंहिंजी पेशानी झुकाईंदे त मुंहिंजो अल्लाह तुंहिंजे लख खे कख खे लख बनाए छॾींदो पर जेकॾहिं मुंहिंजा दोस्त वरी थो चवां पर जेकॾहिं मुंहिंजा दोस्त तो अल्लाह जो सॾु ॿुधी ऐं अणॿुधो कयो अज़ान ॿुधी अणॿुधो कयो ज़िक्र ॿुधी अणॿुधो कयो गुज़रंदो थो वञी अच्छा मुल्ला आहिनि मुल्ला न आहिनि रब जो क़ुरान हली रहियो आहे रब जो क़ुरान ओ मुल्लनि खे हकीर नज़र सां ॾिसण वारा ख़ुदा जे वास्ते कॾहिं सचाईअ ते बि त गौर कर जॾहिं ॼमंदो हई त यार तूं त अज़ान जो बि मुहताज हूंदो हई जे पाड़े जो मौलाना अज़ान न ॾे त ॿुधा तुंहिंजो अज़ान कन में केरु ॾींदो ख़ुदा जे वास्ते सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से ओ मुल्ला मुल्ला करे सॾण वारा तोखे इजाज़त आ छो त वतु इज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर जेके अल्लाह इज्जत ॾींदो आहे उन खां केरु खसे कोन सघंदो आहे जेके ख़ुदा ज़लील कंदो आहे उनखे केरु इज्जत ॾेई कोन सघंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन सचाई जो हिकिड़ो पैगाम त ॿुध तूं ॼमी त अज़ान जे लाइ कंहिं मौलवीअ जी मुहताजी आहे तो वटि ओ मुस्लमान जॾहिं न तोखे ज़िंदगीअ जो को रफ़ीक़ हयात मिलंदो आहे तॾहिं बि कंहिं न कंहिं मौलाना ॾे वेंदो हुई त निकाह जा ॿ जुमला हली चइजां ओ जवान जॾहिं हिन दुनिया जो इख़्तिताम थींदो आहे यार ॾे राही थींदो हुई तॾहिं बि तुंहिंजा दोस्त वेझो कोन ईंदा अथई अचे त ॾेखारी न इहो वीचारो मोल जंहिंखे मुला मुला करे थो तूं काविड़जी इहो ई हूंदो आहे जेको तुंहिंजा कपिड़ा बि आस्ते आस्ते लाहींदो आहे तुंहिंजे जिस्म खे धोई साफ़ करे मन करे अतुर हणी यार ॾे रवानो कंदो
ऐ मुसलमान उन सां तो तू बेवफाई करी, उन सां बेवफाई न कर, उनखे इज्जत। हाँ, अगर तू पुछण तो चाहे, सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। मता चवी तो मौलविया मौलविन जो मां मौलविन जो पासो नथो वठा, पर जेका हकीकत आ बुध तू जेकर हिन वक्त मुंहिंजा दोस्त अजीज हिन डोकरी शहर जे अंदर सैयद मुराद अली शाह मौजूद हुजे, जेकर मुंहिंजा दोस्त सदर मुमलिकत आरिफ उलवी साहब मौजूद हुजे, जेकर अदो शहबाज शरीफ खणी गड्डीस हुजे, अदे इमरान खे बि गंढ, ये चारई पंजे शहजादड़ा हुजन, नमाज जो टाइम थे कसम थे पैदा कंदड़ रब जो जवाब दे, नमाज जो टाइम थे साईं अब्दुल्ला साईं मुराद अली शाह मुसल्ले ते बीहंदो, या शहबाज शरीफ मुसल्ले ते बीहंदो, या अदो इमरान खान जे मुसल्ले ते बीहंदो, या सदर आरिफ उलवी जे मुसल्ले ते बीहंदो। मुसल्लो परे करे बीर चो अचो, वेठो न अची सघंदा, छो नथा अचनि? चौदा यार ओहदा दुनिया जाता है, पर रसूलुल्लाह जी सुन्नत मौजूद ना है, नथा अची सघी। ऐ मुसलमान इन हकीकत जो इनकार न कर, जेके न अल्लाह इज्जत दीदो आ, उन इज्जत वारी जाइ ते बाकी के पोइते करे छड़ीदो, इज्जत वारे के अल्लाह इज्जत अता करे छड़ीदो आ। त ओ मुंहिंजा दोस्त मां थोड़ो अॻिते वधा टाइम सलात मुझे साईं दे पहिरीं ॿुधायो त मां स्पीड थोड़ी हल्की रखां। बहरहाल मुंहिंजा दोस्तों ॻाल्हि सम्झ में अचे पई न, ज़िंदगी ते भरोसो न आहे ओ मुसलमान, ज़िंदगी ते भरोसो न आहे। अल्लाह जो क़ुरान ॿुधो, अर्ज पे कया मुंहिंजा दोस्त अजीज त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जे तरफ खां, अल्लाह जे तरफ खां ऐलान थींदो मुंहिंजा कहिड़ा मुंहिंजा, अल्लाह जे ज़ात फरमा इला रब्बिक यौम इज़निल मुस्तक़र, पाछो मां अल्लाह वटि तोखे मिलंदो। मौला उहो पाछो कहिड़ी सूरत में मिलंदो? अल्लाह चवे तो मुंहिंजे क़ुरान करीम खे खोल, तुंहिंजा मिट माइट तोखां बेज़ार थी वेंदा, दोस्त यार बेज़ार थी वेंदा, इल्लल मुत्तक़ीन, मगर मुंहिंजा परहेज़गार बाना रब जो क़ुरान तो चवे। सूरह ज़ुख़्रुफ़ खोल मुसलमान, हाणे फ़कीर राजबर ताहिरी वेठो आ, अंदरो क़ुरान करीम खणी यादो रखो। सूरह ज़ुख़्रुफ़ जे अंदर अल्लाह ताला तो फरमाए तो जेके मुंहिंजा नेक परहेज़गार बाना आहिनि, उहे क़यामत जे ॾिहाड़े बेवफ़ाई कोन कंदा, मां रब तो चवां वफ़ादारी करे ॾेखारींदा। केर करे ॾेखारींदा? चओ परहेज़गार, क़ुरान तो चवे केर? परहेज़गार मुत्तकी। जॾहिं परहेज़गार ऐं मुत्तकी अल्लाह जे महबूब जा दीवाना जेकॾहिं पंहिंजी वफ़ाईअ जो इज़हार कंदा, ॿुधाए त सहाबा जो मक़ाम छा हूंदो? जॾहिं सहाबा जी वफ़ा उरूज ते हूंदी, ॿुधाए आले रसूल जो मक़ाम छा हूंदो? हसन हुसैन जो मक़ाम छा हूंदो? अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जो मक़ाम छा हूंदो? दरे ज़हरा जो मक़ाम छा हूंदो? मां चवां जॾहिं उहे बि वफ़ादार हूंदा, अंबिया जो मक़ाम छा हूंदो? जॾहिं अंबिया बि वफ़ादार हूंदा, ॿुधा मुंहिंजे मदीने वारे घोट जो मक़ाम छा हूंदो? बस एतिरो कर, अल्लाह खां पुछ मौला जॾहिं क़यामत में सिज बि नेज़े जे बराबर हूंदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम भी होंदो, ही जेके तुंहिंजा नेक हन, ही जेके रात ॾींहं ज़िक्र अज़कार था पिया कनि, ये तू ही तू, इहो मक़ाम मुफ़्त में कोन मिलंदो आहे, इहो मक़ाम मुफ़्त में कोन मिलंदो आहे। दुनिया चवे थी छो थो वञी, उन खां पुछ जेको वञे थो। लतीफ़ सरकार जो जे इजाज़त ॾियो हिकिड़ो शेर पढ़ा, हिकिड़ो शेर पढ़ा। तन तस्बीह मन मणियो, तन तस्बीह मन मणियो, दिल दबूरो जन तारूं ही तलब जूं वहदत सुर वजन, वहदहू ला शरीक लहू, इहो राग लगुन से सुताई सुहन, यार निंद्र इबादत तन जी।
जे चाही तो निंड पयो हुजा, जे चाही तो त आराम सां सुम्हा, पर किरामन कातिबीन मुझे नेकिन लिखण में पूरा हुजन। आसान तरीक़ो आ, काई मुश्किल नाहे। जेॾी महिल आराम करी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोबाइल ते ड्रामो ॾिसी पोइ आराम न कर, आराम करण वक़्तु फिल्म ॾिसी आराम न कर, नाविल पढ़ी आराम न कर। जेॾी महिल निंड करी मुंहिंजा दोस्त बिस्तरे ते आरामी थी अखिड़ियूं बंदि करे दुनिया जे हथन के, दुनिया जे जिस्म के सुकून ॾेई करे इन दिल जो ताल्लुक मुझे करीम रब सां ॻंढण तुंहिंजो कम आ। सारी रात इबादत लिखण किरामल कातिबीन जो। ये जो लतीफ सरकार फरमायो त सारी रात सुबहान जागी जन याद कयो तन जे अब्दुल लतीफ चए मिट्टी भी लधो मान ओड़े कन सलाम अचो आतण उन्हनि जे। सारी रात सुभान याद छा निंड्रू न कंदा हन छा, उन्हनि खे बच्चा कोन हन छा, उन्हनि खे ज़ालूं कोन हन छा, उन्हनि खे पोटरा ॾोहटरा कुड़ुंब कबीले वारा हन, कंचो अल्लाह ॾेई छॾियो अथनि। पोइ सारी रात सुभान कीअं था कनि, जो ईअं था कनि हुननि जो हथ कमकार ॾे हूंदो आहे, हीअ दिलि पंहिंजे यार ॾे हूंदी आहे। दिल जो कनेक्शन पंहिंजे करीम रब जे ज़ात सां ॻंढींदा आहिनि। मुंहिंजा दोस्त जेके न दिलि ॻंढींदा आहिनि उन्हनि जी दिलि ॻंढियल ई रहंदी आहे। पोइ उहे जाथे बि या अल्लाह आयत ते मोटी अचा, या अल्लाह क़यामत जो ॾींहुं थींदो सिज नेज़े जे बराबर हूंदो, ज़मीन ट्रांबे जी हूंदी। मौला पोइ तुंहिंजा जेके ही मददगार बाना नेकोकार उते बि मदद कंदा, उनखे सिज जी गर्मी कान लॻंदी छा? सवाल भी कुरान खां जवाब, मुसलमान जो कुरान खां जवाब वठ। ओ डोकरीअ में रहण वारा, ओ मीरानी फ़कीर मस्जिद जा मोहतमम, या मुंहिंजो दोस्त आहे फैज़ चुने जो, ईअं के नचे सुभाणे मुंहिंजे दोस्तनि खे त यार फ़कीर खे पटीदन मां घुराए ब शेर पढ़ी हले वे। न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जो कुरान ईअं खोले खोले पढ़ो जो पंहिंजो त पंहिंजो आहे, पर जेको मुखालिफ़ जो उहो बि चवे त हा अल्लाह जो कुरान ईअं पढ़बो आहे। अज़ीज़ान मन अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाए अर्ज़ कैसी मुझा मौला तुझा उहे नेक साले बाना क़यामत जे ॾींहुं सिज नेज़े जे बराबर हूंदो ज़मीन ट्रांबे जी हूंदी। मौला पोइ उन्हनि खे गर्मी कान लॻंदी, उन्हनि खे सिज जी तकलीफ़ कान ईंदी। मौला उन्हनि खे पघर कोन निकिरंदो, उहे नफ़्सा नफ़्सी में कोन हूंदा। रब ॿुध, अल्लाह फरमाए थो या इबाद ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून। अल्लाह फरमाए थो मां रब थी ऐलान कंस ओ मुंहिंजा बानो या इबाद। कॾहिं वज़ीर आला चवे हे मुंहिंजो माण्हू, कॾहिं चीफ आर्मी स्टाफ चवे ही मुंहिंजो माण्हू, पर इहे उहिदा ख़त्म थियण वारा मुबारक उन्हनि खे जिन लाइ मुंहिंजो रब चवे त ही मुंहिंजा माण्हू। उहो को ॿियो नाहे, तूं ही मुस्लमान। उहो को ॿियो नाहे, तूं ही मुस्लमान। इहो न सोच त मूंखे ॾाढी कोन्हे मां न आहियां, इहो न सोच त मां निमाज़ूं थोरी थो पढ़ां मां न। बेशक निमाज़ुनि में सुस्ती कई अथई, बेशक गुनाह घणा कया अथई, पर अॼु बि मौक़ो त मिलियो अथई मुंहिंजे मुस्तफ़ा तौबा जो दर खोलाए जो ॾिनो अथई, मुझे महबूब तौबा जो दर खोलाए जो ॾिनो अथई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे ज़ात फरमायो मां रब थी ऐलान कंस ओ मुंहिंजा बानो जी मुंहिंजा रब या इबाद ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून। अॼु जेके मुंहिंजा बाना आहिनि उन्हनि खे कुझु बि कोन थींदो। रब थो क़ुरान में फरमाए न उन्हनि खे आसमान जी गर्मी, न उन्हनि खे सिज जी गर्मी, न उन्हनि खे ज़मीन जी तपश, न उन्हनि खे काई तकलीफ़ न थींदी। अहिड़े हाल में हू परेशान भी कोन हूंदा, मखमूम भी कोन हूंदा। मौला उहे केर अल्लज़ीना आमनू बिआयातिना वकानू मुस्लिमीन। मौला उहे केर, अल्लाह चवे थो जेके डोकरीअ जे मस्जिद में वेठा हुया,
कुरान जो ॿुधूं उन कुरान जे आयतुनि खे हेॾऊं ॿुधी हेॾऊं कढी कोन छॾियूं। अल्लज़ीन आमनू उहे शख्स ईमान वारा व कानू बि आयातना मुस्लिमीन उहे सलामतीअ वारा जन मां अल्लाह जे कुरान जूं आयतूं ॿुधियूं ॿुधण सां गॾु पंहिंजे अंदर में हटाईंदा विया। मौला भला उन्हनि जे मथां मेहरबानी। ओ मुस्लमान कुरान खोल, ओ मुस्लमान कुरान खोल। उदखुलुल जन्नत उदखुलुल जन्नत अंतुम व अज़वाजुकुम तुहबरून। अल्लाह तो फरमाए उन्हनि खे बि चवंदुसि जन्नत में दाख़िल थियो, पंहिंजे घर वारनि खे बि वठी। घर वारी जी हिते इज्जत कर मुसलमान, या तुझे जन्नत जो साथी आ, या तुझे जन्नत जो साथी आ। इएं न कर त ॿाहिरि दुनिया सां ख़ुशि हुजी, घर में पहुची त मुंहं ते डंग डूगरी खाई थी वञे, मुंहुं ख़राब तो करी। घर वारनि सां मुंहुं ख़राब न कर, छो त मुंहिंजे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो खैरुकुम लि अहलिही व अना खैरुकुम लि अहली। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो पंहिंजे घर वारनि सां भलो हलो, पंहिंजे घर वारनि सां भलो हलो। मां मुस्तफ़ा तहां सभिनी खां वधीक पंहिंजे बचन सां भलो थो हल। पंहिंजे घर वारनि सां भलो हल, पंहिंजे घर वारीअ खे इज़त ॾे, पंहिंजे बचन खे इज़त ॾे। ख़ुसूस बचन खे त सभु को ॾींदो जो तुंहिंजो जिस्म हन, पर घर वारीअ खे बि इज़त ॾे। उहा तुंहिंजो खून त न आहे, पर कंहिंजो त खून आहे न। साधन लफ़्ज़नि में चवां, साधन लफ़्ज़नि में चवां, कणक पोखी दे कणक खण दे, जोर पोखी दे जोर खण दे। जेका तुंहिंजी घरवारी आ उहा कंहिंजी त न्याणी आ। अगर तूं चाहीं थो त तुंहिंजे न्याणियुनि जी ज़िंदगी सुकून जी गुज़रे, अगर तूं चाहीं थो त तुंहिंजी न्याणी पंहिंजे मुड़ुस वटि अयाशीअ ते हुजे, जेका तूं चाहीं थो त मुंहिंजा दोस्त उहे मिड़ई ख़ुशियूं तूं पंहिंजे घरवारीअ खे ॾे, रब तुंहिंजे न्याणियुनि खे पाण ई अता करे छॾे। छो त जेका तुंहिंजी घरवारी आहे उहा बि कंहिंजी न्याणी आहे। अगर तूं उनखे तकलीफ़ ॾींदे त पोइ पंहिंजे न्याणियुनि जे तकलीफ़ लाइ बि तयार थी, जेको पोखींदो आहे उहो ई खणंदो आहे। बहरहाल अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमाए उदखुलुल जन्नत अंतुम व अज़वाजुकुम तुहबरून। अल्लाह जे ज़ात फरमायो ओ आशिको तहां भी जन्नत में हलो, घर वारनि खे गॾु वठो। रब जो क़ुरान थो चवे केर कंहिंसां भले न सड़े, रब जंहिंखे जन्नत में मोकिले। फ़क़ीराननि सूधो रब चवे थो जन्नत में हलो। उदखुलुल जन्नत अंतुम व अज़वाजुकुम तुहबरून। जन्नत में हली ख़ुशीअ जी ज़िंदगी गुज़ारियो, परेशानी जूं ज़िंदगियूं ख़त्म थी वयूं, ॾुखनि जा ॾींहं ख़त्म थी विया। ज़माने में जेकॾहिं मानी न हुई मिड़ई ख़ैर आ। अॼु क़ुरान करीम ॿुध जन्नत में त पहुची विया, ज़ालूं बि पहुची वयूं, मुड़ुस बि पहुची विया। अॻियां क़ुरान छा थो चवे वयुताफ़ु अलैहिम बिसिहाफिन मिन ज़हबिन व अक्वाब व फीहा मा तश्तहीहिल अनफुस व तलज़्ज़ुल अयुन व अंतुम फीहा खालिदून। डोकरीअ वारो ॿुधो क़ुरान, दिल खोले क़ुरान ॿुधो। अल्लाह जे ज़ात फरमायो, अल्लाह जे ज़ात युताफ़ु अलैहिम बिसिहाफिन मिन ज़हबिन व अक्वाब। एतरी जेकॾहिं मुंडड़ी थई सोन जी त लिकाए थो लिकाई। रब फरमाए थो मर्द भी जन्नत में, औरतूं भी जन्नत में, मुंहिंजा मलाइका हूरू गिलमान सोन जा चमचा, सोन जूं प्लेटूं ठठ तोते थींदा। ऐ मुसलमान, इन ज़माने में थोड़ी तकलीफ़ करजे, रब जे क़ुरान ते यकीन रखी थो न त हिन ज़माने में थोड़ी तकलीफ़ कर, थोड़ी तकलीफ़ कर। मुझे अल्लाह वटि अजर वॾो, मुझे अल्लाह वटि अजर वॾो आहे। ॿी क़ुरान करीम जी आयतन केत में रखां तो ज़ुय्यिन लिन्नास हुब्बुश शहवात मिनन निसाए वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरत मिनज़ ज़हब वल फिद्दत वल खैलिल मुसव्वमत वल अनआम वल हर्स ज़ालिक मताउल हयातिद दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब।
अल्लाह चवे तो बेशक दुनिया में औरतुन के सुहणो बनायो थन, उन्हनि जी कशिश रखी थम। बेशक मां अल्लाह दौलत में कशिश रखी आ, बेशक मां अल्लाह सोन चांदी में कशिश रखी आ, बेशक मां अल्लाह औरतुन में, मर्दन में, घोड़न में, हर शे में कशिश रखी आ। लेकिन मुझो अल्लाह तो फरमाए इन कशिश के जेकॾहिं न थोड़ो हीअं करे अॻिते ईंदे, वल्लाहु इंदहू, तुंहिंजे अल्लाह वटि हुस्नुल मआब, इन खां अलाए कई हिस्सा वधीक कशिश वारो जहान पियो। अल्लाह फरमाए तो इन ज़माने जे ज़यन सिंगार खे, इन ज़माने जे अट्रैक्शन खे थोड़ो रुगी हीअं कर। मतलब इहो न आहे त डिस्कनेक्ट थी वञ, माण्हुनि खे छॾे ॾे, मस्जिद में कुंड में वेह, न, हिकिड़ो कमु कर, हथ कमु कार ॾे हुजे, रुगी हीअ दिलि पंहिंजे यार ॾे हुजे, जिस्म पंहिंजे कमु कार ॾे कर, दिल में यादि पंहिंजे यार खे कर। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾिसंदो वञ, जॾहिं न हिन तुंहिंजे दिलि, जॾहिं न हिन तुंहिंजे दिलि उन इश्क जी थोड़ी चाट चखी, नंढड़े ॿार खे न का शइ खाराइबी आहे त हीअं मुंहुं कंदो आहे, पर जॾहिं माखी वात में लॻंदी आहे न, पोइ ॾिसी अॻे वात खोलींदो आहे त मूं ॾे वरी मोकिलियो। इहो जेको ज़िक्र जो ज़ाइक़ो आहे, इहो जेको ज़िक्र जो मज़ो आहे, जॾहिं न दिलि खे चखाए ॾिठी, हिकिड़ो दफ़ो न दिलि चखियो त पोइ दाहूं करे चवंदे, ओ जंहिं दिलि पीता इश्क दा जाम सादिल मस्तो, मस्त मुदाम जंहिं दिल पीता, जंहिं दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्तो, मस्त मुदाम जंहिं दिल पीता। मस्ती दे विच मुहब जो मिलिया, मस्ती दे विच, शहर में मस्ती करे हलंदो है न, ए दुनिया जो पलीत जंहिंखे तू जाम थो चई, इहो जाम न आहे, इहो हराम आ। तू दुनिया जो हराम पी करे शहर में मस्ती करे तो हली। रब चवे तो इन हराम के छॾ त शराबन तहूरा, मां रब पंहिंजे कुदरत जे हथनि सां तोखे पाक शराब ॾियां। मस्ती दे विच मुहब जो मिलिया, अल्लाहू ओ मस्ती दे विच मुहब जो मिलिया, मस्ती दे विच मुहब जो मिलिया, हस्ती हो हराम ओ दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्तो, मस्त मुदाम जंहिं दिल पीता। मोटी चा कुरान जी आयत दे अल्लाह फरमायो, वयुताफु अलैहिम बिसिहाफिम मिन ज़हबिन व अक्वाब। अल्लाह जे ज़ात फरमायो, ज़ालू मुर्स जन्नत में ईंदा, मुझू हूरू मुझ जन्नत जा गिलमान, सभई उन्हनि जे आॾो सोन जूं प्लेटूं, सोन जा चमचा। गौर साबुद सोन जूं चमचा जे चवी थो रब जो क़ुरान सचो आ। हाणे जो हाणे अंदरों क़ुरान खणी आ, सूरह ज़ुख़्रुफ़ खोल न हुजे त हिन फ़क़ीर जो सिर कलम कर तोखे क़त्ल माफ़। ऐं जेकॾहिं आहे त पोइ जवान थी इन दुनिया जे थोड़े नशे में अची करे यार जे कुर्ब खे न विसार। अल्लाह जे ज़ात फरमायो, सोन जा चमचा, सोन जूं रिकाबूं प्लेटूं, उन जे आॾो जीभ जे चारई पासा सोन जूं प्लेटूं सां उन जो आधर भाउ थींदो। अॻिते अञा ॿुधो, रब चवे छा, वफ़ीहा मा तश्तहील अनफुस, जेका शइ चाहींदो मां अल्लाह जे हुक्म सां हाज़िर थी वेंदी। जेका शइ चाहींदो, अंगूर चाहींदे अंगूर, ज़ैतून चाहींदे ज़ैतून। ओ जवान बस वधीक छा चवां, जॾहिं क़ुरान क्लियर चई छॾियो, जेका शइ चाहींदे उहा मिलंदी। लेकिन क़ुरान जी अॻियां आयत ॿुध, वतलज़ुल आयुन, अल्लाह निखेड़े फरमायो, जेका शइ चवंदे उहा त मिलंदी, पर उहा बि शइ तोखे मिलंदी जंहिंजे ॾिसण सां तुंहिंजो अखिड़ियूं ठरी पवंदी। इन हिस्से आयत जे में क़ुरान जे में आशिक ला वॾी ख़ुशख़बरी आहे। अल्लाह फरमायो, जेकी चाहींदे उहो त तोखे मिलंदो। वतलज़ुल आयुन,
तुझे अखिन जे ठार भी तोखे मिली वींदो। हाणे मूंखे ॿुधा, तूं मूंखे जवाब दे, तोखे अखिन ठारण लाइ छा खपे, छा खपंदी क़याम जे ॾिहाड़े, कहिड़ी शइ खपंदे। इते बीही करे मां हदीस ॾे हलां। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, क़यामत जो ॾींहुं थींदो, जन्नती जन्नत में पहुची वेंदा। अल्लाह ताला जिब्राइल खे फरमाईंदो, जिब्रील जी रब्बे जलील मुंहिंजी जन्नत जो वासा लही आहे, जी मुंहिंजा मौला सभु ख़ुशि वेठा आहिनि, मौला सभु ख़ुशि वेठा आहिनि, सभु कुझु मिली वियो, मौला सभु कुझु मिली वियो, कंहिंखे शिकायत कान्हे। मौला ॿिया त सभु ख़ुशि आहिनि, पर हिकिड़ी कुंड में माण्हू कुझु वेठा आहिनि, उन्हनि खे लॻे थो त जन्नत सां को तालुक ई कोन्हे। न हूर ॾिठा ॾिसनि, न गिलमान ॾिठा ॾिसनि, न जन्नत जी कंहिं शइ जी तड़प था कनि। रब चवंदो, पोइ वञ न जिब्रील, तुंहिंजी ड्यूटी आहे, वञी पुछी आहे न मुंहिंजे रखूं त के छा मामलो आहे, जन्नत में कहिड़ी शइ जी खुटी आहे। जंहिं वक़्त में ओहो जिब्रील अल्लाह जे हुकुम सां ईंदो, उन ख़ामोश अल्लाह जे बाननि खां पुछंदो, ओ कुंड में चुप करे वेहण वारो, न हूरन में दिलचस्पी आहे, न गिलमाननि में दिलचस्पी आहे, न जन्नत जे कंहिं शयुनि में दिलचस्पी आहे, तव्हां चाहियो छा था? मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो। उहे जवाब ॾींदा, जिब्रील अल्लाह जे दरबार में अर्ज़ड़ो खणी वञ, मुंहिंजा मौला असां सियारे जो पारन जूं रातियूं इन करे कोन जागी गुज़ारियो हो त हे हुरू मिलन, असां पंहिंजी दौलत ग़रीबन खे इन करे कान ॾिनी ही त ही गिलमान मिलन, असां यतीमन खे इन करे सहारो कोन ॾिनो हुयो त ही खाधा मिलन। अल्लाह जे तरफ़ खां ऐलान थींदो, जिब्रील पुछीन छा खपेव? चवंदा, मुंहिंजा मौला ॿियो कुझु बि न खपे, जेको तो वाइदो कयो आहे, वतलज़ुल आयुल, उहो यार खपे जंहिंजे ॾिसण सां अखियूं ठरी पवने। केरु खपे? जवाब ॾियो, केरु खपे? उहो यार खपे जंहिंजे ॾिसण सां अखियूं, जंहिंजे ॾिसण सां अखियूं ठरी पवन। घणियूं आयतूं पढ़ियूं, सम्झे चयो त थोरी नात पढ़ां। कंहिंजे ॾिसण सां अखियूं ठरंदियूं, सभु कंहिंजी तमन्ना पंहिंजी आहे। हे बि हिकिड़ो आशिका जंहिं चयो त पोइ छा थो चए, हे राति बिरोई राहण गुज़ारियो, मिठड़े मदीने खे आ मुसारियो, रात बिरोई राहण गुज़ारियो, मिठड़े मदीने खे मुंहुं असारियो, ॾाढी घुर्ज आहे दीदार जी तुंहिंजे मिठड़े मदीने जे पार जी, ॾाढी घुर्ज आहे, ॾाढी घुर्ज आहे, ॾाढी घुर्ज आहे दीदार जी तुंहिंजे मिठड़े मदीने जे पार जी। आहे रात बिरोई राणा मुंहुं गुज़ारियो, रात बिरोई राहण गुज़ारियो, मिठड़े मदीने खे मुंहुं असारियो, ॾाढी घुर्ज आहे दीदार जी तुंहिंजे मिठड़े मदीने जे पार जी। जेके घुर्ज आहे दिल खोले चवे, सिक सालन खां आगे सीने, सिक सालन खां आगे सीने, घोट घुरायो जल्द मदीने, ऐं सिक सालन खां आगे सीने, घोट घुरायो जल्द मदीने, आ तलब मिठे, आ तलब मिठे, आ तलब मिठे मीनार जी तुझे सुहणे मदीने, है आहे तलब मिठे मीनार जी तुझे सुहणे मदीने जे पार जी। रात बिरोई मुराण गुज़ारियो, है रात बिरोई मुराण गुज़ारियो, मिठड़े मदीने खे आ मुसारियो, ॾाढी घुर्ज आहे दीदार जी तुझे मिठड़े मदीने जे पार जी। मिठड़ो मदीनो जे बि ॾिठो, रमज़ान शरीफ अचे थो पियो न, जे न रमज़ान मदीने विया हूंदा उन्हनि खां पुछ त दिलि में हींअर कीअं पियो थो हीअं हीअं थिए। मिठड़ो मदीनो जे बि ॾिठो आ, साह खां वधि सो ॾाढो मिठो आ, ऐं मिठड़ो मदीनो जंहिं बि ॾिठो आ, साह
खां वध सो ॾाढो मिठो हीअ ॻाल्हि बि आहे प्यार जी हीअ ॻाल्हि बि आहे प्यार जी तुंहिंजे मिठड़े मदीने जे पार जी रात बि रोई मुराणा गुज़ारियो मिठड़े मदीने खे मूं वसारियो घुर्ज आहे ॾाढी घुर्ज आहे दीदार जी आका तुंहिंजे मदीने जे पार जी छो एतिरी घुर्ज आहे मदीने जी अमलन जो को आसिरो नाहे अमलन जो को आसिरो नाहे तुझी शफाअत में पक आहे अमलन जो को आसिरो नाहे तुझी शफाअत में पक आहे अमलन जो को आसिरो नाहे तुझी शफाअत में पक आहे खपे शफकत तो शफादार जी तुझे मिठड़े मदीने जे पार जी फैज़ जुणे जो अर्ज करे थो तहां जो पंहिंजो ई फैज़ जुणे जो अर्ज करे थो ज़ियारत जे लाइ रोवे रड़े थो फैज़ जुणे जो अर्ज करे थो ज़ियारत ला पियो रोए रड़े थो फैज़ जुणे जो अर्ज करे थो ज़ियारत ला पियो रोए रड़े खपे कुर्बदार जी तुझे सुहिणे मदीने जे पार जी रात बिराणा मुरोई गुज़ारियो रात बिराणा रोई गुज़ारियो मिठड़े मदीने खे दिल असारियो घुर्ज आहे ॾाढी घुर्ज आहे दीदार जी तुझे मिठड़े मदीने जे पार जी वतलज़ुल आयुन जिब्राइल अल्लाह जे दरबार में अर्ज करे हुरू न खपन ए गिलमान के छा कंदासी असा इन ला थोरे रातियों जागो कयो छा खपे असा के यार जे दीदार जी हिकड़ी झलक हिक झलक खपे यार जे दीदार असुर मजो थींदो बि तो थे मुझो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दुनिया में त पर्दन में आयो आ 69,999 हिजाब जा पर्दा ढके मुझो मुस्तफा आयो आ रुकी हिकड़ी झलक मुस्तफा परे कया त दुनिया दीवानी आ उन अंदाज़ो लगा त उन कुर्ब जो मजो छा हुंदो जदे मुझे मुस्तफा जे चेहरे ता हुए हिजाब जा पर्दा मुझे रब जे हुक्म सा हटी वीदा आशिक दीवाना दीदार में मची वीदा अंदाज़ो लगा उन्हनि कई त खबर न पवंदी त अल्लाह 1000 साल जो क़यामत जो ॾींहुं कीअं गुज़रिया हू त समझदा ॼण यार जे हिकड़ी झलक जो दीदार मां थी आई मुझा दोस्त टाइम तमाम ज्यादा ओवर माफ कजो आया थोरो चरियो माण्हू मां कुरान करीम जो ज्यादा का ज्यादा आयतूं पढ़ी वियुसि लेकिन अञा भी दिल चवे थी त हिकड़ी आयत अञा भी पढ़ा अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू ऐ ईमान वारो इत्तकुल्लाह दिल चवे थी ताके न आमनू ते बिहारे छड्या त दुनिया में आदम अलैहिस्सलाम का वठी करे हजरत ईसा अलैहिस्सलाम ताईं शार्ट में बिल्कुल शार्ट में तो बुधाया हजरत आदम का वठी हजरत ईसा अलैहिस्सलाम ताईं उम्मतूं ता आयूं सहीफा भी आया तौरेत ज़बूर इंजील किताबी शक्ल में भी आया कहे उम्मत के अल्लाह ऐ ईमान वारो करे चई सदियो कौन था गालायो बुद्धो कौन था या पक्का काने का चौके के भी कौन सदियो चौके के भी छो अच्छा अल्लाह जी मखलूक न हुई अल्लाह जे नबियन जी उम्मतूं न हुयूं अल्लाह छो न सदियो अल्लाह छो न सदियो जे चओ त थोड़ो राज शार्ट में फिलहाल बुधाए छडिया आमनू
आम नू या बनी इसराइल रब सॾियो आहे। ए बनी इसराइल कौम, ए कौम हूद, ए कौम लूत, अल्लाह ताला कौमुन से त सॾियो, पर ए ईमान वारो रब कंहिंखे न सॾियो। अगर सॾियो आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे चो मुझे महबूब मुस्तफ़ा जे दीवानन के सॾियो आहे। इन आमनूअ में राज कहिड़ो आहे? हिकिड़ी झलक सिर्फ़ उन जी, बाक़ी तफ़सील ज़िंदगी में ख़ुदा घुरियो त ॿिए दफ़े। इन आमनूअ में राज कहिड़ो आहे? एॾे तवज्जो थियो, मुंहिंजे हथनि ॾे निहारियो। आमनू हिजे कयो त सभु ख़बर पइजी वञेव। अलीफ अलीफ आ, अलीफ अलीफ ॻाल्हायो, अलीफ अलीफ मीम ज़बर म, नून वा पेशा नू, घणा हरफ आहिनि? ॾाढा पक्का हो सिंधी पढ़ण माशाअल्लाह। अलीफ अलीफ आ, ब अलीफ 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 आ, मीम ज़बर म, नून वा पेशो नू, आमनू। आमनू में आवाज घणनि हरफन जो आहे? पंजन जो हरफ आवाज आहे, पंजन जो। इहे पंज अल्लाह ताला अॻु में कंहिंखे ॾिना हुजनि त ख़ुदा उनखे सॾे बि न। ॻाल्हि सादे नमूने सां ॻाल्हि सम्झ में कोन आई। मूंखे इन जलाल में बि सम्झाइण जी, पर तव्हांखे सिंपल छो त मूंखे वधणो न आहे। इहे पंज आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ते अगर ख़ुदा कंहिंखे ॾिना हुजनि त उन्हनि खे आमनू जे लक़ब सां सॾे। जॾहिं ॾिनई कंहिंखे कोन त सॾे छो? जंहिंखे ॾिनई तन खे कोन सम्झो, जंहिंखे ॾिनई तन खे। इन जो सेकंड ऑप्शन ॿियो पासो उथलायो। हरफ त आया, आवाज त आयो पंज, अलीफ अलीफ आ, पर सूरत घणनि हरफनि जी आहे? 4 हरफनि जी सूरत। जवाब ॾियो, घणनि हरफनि जी सूरत आहे? अलीफ अलीफ ॿ दफ़ा आवाज त जो, पर सूरत त हिकिड़ी आहे न। आवाज ॿ दफ़ा पर सूरत हिकिड़ी आहे। हिकिड़ो अलीफ, ॿियो मीम, टियों नून, चौथो वाव। आमनू चए थो रब त अहिड़ा 4 बि त कंहिंखे कोन ॾिना अथमि जहिड़ा पंहिंजे यार खे ॾिना अथमि। जे अञा समझ में न आयो, अञा मां वरी अञा ॿियो पासो उथलायां। मुअमिन, मुअमिन, मीम हमज़ा वाव मीम नून, हरफ घणा? जवाब ॾियो, हरफ घणा? हरफ 5 आहिनि, लेकिन उचार घणनि जो आहे? लिखत में 5 आहिनि, उचार 4 जो आहे। होॾे लिखत में 5 आहिनि, उचार 4 जो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त न 5 4 खां परे था वञनि, न 4 5 खां परे था वञनि। मुंहिंजो रब ॿुधाइण थो चाहे, ख़बरदार थी, अहिड़ा 5 पाक बि कंहिंखे न ॾिना अथमि, त अहिड़ा 4 यार बि कंहिंखे न ॾिना अथमि। अल्लाह जी ज़ात फरमाए थो, मां कंहिंखे जॾहिं ॾिना ई कोन के त मां ज़िक्र छो कयां? मुंहिंजा महबूब हे 5 बि तोखे ॾिना अथमि, त हे 4 बि तोखे ॾिना अथमि। न अलीअ जो मट कंहिंखे ॾिनमि, न दरे ज़हरा जो मट कंहिंखे ॾिनमि, न हसन जो मट कंहिंखे ॾिनमि, न हुसैन जो मट कंहिंखे ॾिनमि। मुंहिंजा मुस्तफ़ा न वरी तो महबूब जहिड़ो को अंबिया खे ॾिनमि। मुंहिंजा मुस्तफ़ा वरी जॾहिं यार त सभिनी खे ॾिनमि। असहाबे कहफ बि ॾिनमि, हर नबी खे मां असहाब ॾिना, पर अबू बकर जहिड़ो सिद्दीक़ कंहिंखे कोन ॾिनमि। उमर जहिड़ो फारूक कंहिंखे कोन ॾिनमि। उस्मान जहिड़ो ज़िन्नूरैन कंहिंखे कोन ॾिनमि। ऐं सुहिणे अलीअ जहिड़ो वरी मुश्किल कुशा बि त कंहिंखे कोन ॾिनमि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहा तमामु ख़ुशनसीबी अगर अल्लाह ताला मुक़द्दर में ॾिनी आहे त चओ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मुक़द्दर में हुजूर जे सदके तो असांखे मिली आहे। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनू। बस हाणे थकिजी पियो, पौणा 2 कलाक थी विया आहिनि। तव्हांखे बि शाबस न बीहण वारनि खे, जन्नती न बीहण वारा आहिनि। सभिनी खां पहिरीं टिकेट तव्हांजी इंशाअल्लाह कटबी। पौणा 2 कलाक बीही विया आहिनि, चुरियाई कोन्हनि के इंशाअल्लाह ताला। जंहिं अल्लाह जे क़ुरान जे मुहबत में बीठा हो, मलाइका ॾिसी रहिया आहिनि। नंढड़ो चवे तो साईं, सुहिणे दिल पर दस्तगीर जी मनक़बत ॿुधाइजो। हाज़िर हाज़िर मुंहिंजा बाबा। मार्च पे कयो मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला फरमाए, ऐ ईमान वारो इत्तक़ुल्लाह, ॾिजो मूं अल्लाह खां। वल तंज़ुर,
28 पारो वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। अल्लाह चए थो थोड़ो ॾिसो त पंहिंजे सुभाणे जे लाइ छा मोकिलियो था। सिंपल सिंपल लफ्ज़न में मुंहिंजा दोस्त सिंपल लफ्ज़न में तर्जुमो ऐं ईमान वारो डिॼो मां अल्लाह खां वल तंजुर ऐं ॾिसो छा ॾिसो नफ्सुन मा क़द्दमत लिग़द पंहिंजे लाइ पंहिंजे सुभाणे जे लाइ यानी सुभाणे तव्हांखे क़बर में पहुचणो आहे सुभाणे तव्हांखे हशर जे मैदान में अचणो आहे। अल्लाह चए थो ॾिसो त तव्हां पंहिंजे क़बर जे लाइ तयारी कहिड़ी कई आहे पंहिंजे हशर जे लाइ तयारी कहिड़ी कई आहे। वरी अल्लाह तो फरमाए वत्तक़ुल्लाह डिॼो मूं अल्लाह का इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। बेशक अल्लाह ओहो आहे जेको तव्हांजे तमाम मामलात खे ॼाणंदो आहे। मुंहिंजा दोस्तो दुनिया में अचण जो सिलसिलो बि आहे दुनिया में वञण जो सिलसिलो बि आहे। जेतिरा दुनिया में ॼमन पिया एतिरा दुनिया खे छॾीनि पिया। दुनिया में अचण वारे खे